सखर जे बिन क़ौमी ऐं 4 सूबाई तकनि ते इलेक्शन वारो अमल जारी आहे। जिते आम माण्हू जेके आहिनि उहे वोट ॾेई रहिया आहिनि, उते ई पोढ़ा ऐं माज़ूर माण्हू पिणु जेको आहे वोटिंग वारे अमल में शामिल थी रहिया आहिनि। अचो त मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां पहुतल जेके ज़ईफ़ आहिनि या माज़ूर माण्हू आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं था त उन्हनि जो हिन इलेक्शन बाबति छा चवणु आहे। मुंहिंजो हादसो तक़रीबन 4 साल थिया आहिनि, 5 साल थिया हादसो थियो मुंहिंजो। मां लिबर्ट कोरियर में हूंदो हुयुमि, पाण कोरियर प्राइवेट खां जॉब हुई, उन में हादसो थियो, मुंहिंजो एक्सीडेंट थी पियो हुयो। त इन करे वरी मां वटि आयो आहियां, खटे हाराए नसीब आहे। स्कूल को बि फ़र्ज़ु आहे, असां मतिलबु फ़र्ज़ु आहे वोट असां ॾियणो आहे, असां मतिलबु फ़र्ज़ु आहे त इंशाअल्लाह वोट ॾींदासीं असां। तकलीफ़ त आहे ज़ाहिर, हाणे साम्हूं कहिड़ो न आहे, कहिड़ी शइ तकलीफ़ न आहे, तकलीफ़ त आई आहे, वोट फ़र्ज़ु आहे, असां ॾियणो आहे। 70 साल बस लड़की ने पकड़ के लाया ही है ना। हाँ, नहीं कोई परेशानी नहीं हुई। वोट देना स्वभाव का काम है। हाँ, जिसको भी दो, अपनी मर्जी है। जी, अवां ज़ईफ़ माण्हुनि तोड़े माज़ूर माण्हुनि जी ॻाल्हि ॿोल ॿुधी। उन्हनि जो चवणु आहे त वोट ॾियणु क़ौमी फ़र्ज़ु आहे ऐं इन वोट सां ई क़ौम जी तक़दीर तब्दील थी सघे।